अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं त अचण वारी किस्त में हाणे छा थींदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंसूर खान जी पूरी अपडेट्स। पोइ किस्त में मां तव्हांखे ॿुधायो दोस्तों, शाहनवाज़ खान हिकु शैतान शख़्स आहे ऐं जेको रहज़न ऐं ककर वारा आहिनि उहे बि शैतान आहिनि। इन्हनि जे करे उन्हनि जी सोच मिले थी, उहे ॿधल आहिनि पाण में। मां सुबुह वारी अपडेट में इहा ॻाल्हि ॿुधाए छॾी। हिन वीडियो में तव्हां ॾिठो हिन एपिसोड में त ईअं ई आहे। ऐं मंसूर खान मां तव्हांखे ॿुधायो त हिकु सुठो इंसानु आहे ऐं मुराद वारा उन सां चाह रखनि था। तव्हां ॾिठो त हाणे शाहनवाज़ खान बि चयो त मुराद जेको आहे मंसूर सां चाह रखे थो। जे एॾे वधियो त पोइ इनखे दुप करे छॾींदुसि इनजे आके खे बि। बिल्कुलु दोस्तों ईअं थींदो। जीअं मुराद ठीकु थी मोड़ंदो, उहो पक सम्झी वेंदो त मूंखे शाहनवाज़ मरायो आहे ऐं उन जे मथां केस बि कराईंदो। ऐं मंसूर खान जो आहिस्ता आहिस्ता हू पासो वठंदा। सोडल वारा मंसूर खान जो ई साथ ॾींदा, लेकिन शाहनवाज़ जेको आहे रहज़न वारनि जे मथां हथु रखंदो। इन्हनि जो झेड़ो वॾो वधी वेंदो दोस्तों अचण वारनि किस्तनि में तव्हां ॾिसंदव। त ऐं ॿी ॻाल्हि त हिननि जो ठाह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मंसूर खान ई कराईंदो, उहो बि एपिसोड 50 या 45 या 55 इन्हनि एपिसोड में। हाणे न थींदो दोस्तों। साॻिए किरदारु आहिनि। हीअ ज़हर ज़िंदगी सीज़न 2 तव्हां इनखे सम्झी सघो था। इन में रबन जो जेको किरदारु हुयो, इंसाफ़ वारो माण्हू, सुठो माण्हू, हिते मंसूर खान जो साॻियो किरदारु आहे, लेकिन हुते ग़रीब हुयो, हिते वॾेरो आहे। इहो फ़र्क़ु आहे। हुते ओठे खे जेको शुरू में किरदारु मिलियो हुयो ऐं हिते साॻियो ई किरदारु आहे राज़न जे नाले सां, साॻिए ई कमु अथसि। हुते साईंसार छा वॾेरो हुयो, लेकिन अमुन पसंदि माण्हू हुयो जेको उनखे किरदारु मिलियो। हिते बि उनजो उहो ई किरदारु आहे, साॻियो ई किरदारु आहे, लेकिन हिते वॾेरो न आहे। ऐं शाहनवाज़ खान हाकिम खान जी जॻह ते आयो आहे। जीअं ज़हर ज़िंदगी में हाकिम खान हुयो, अहिड़े हिसाब सां कहाणी ही सीज़न 2 ज़हर ज़िंदगी तव्हां चई सघो था। हीउ ज़बरदस्त ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे दुलाब। ऐं अचण वारे किस्त में दोस्तों सोडल वॾो कमु पटींदो। सोडल ई जेको हूंदो जेको आहे, यानी मंसूर खान जे चवण ते या मुराद जे चवण ते वॾा कमु पटींदो, घणनि खे ढेर कंदो। ऐं मेन हीरो मंसूर खान ऐं जेको आहे सोडल ई वञी बीहंदा। ड्रामो बहितरीनु आहे दोस्तों। लाइक सब्सक्राइब शेयर असांजी वीडियो कंदा जे तव्हांखे सुठी लॻी आहे। इन खे अॻिते बि पुॼाईंदा ऐं पंहिंजी क़ीमती राय बि कमेंट सेक्शन में ॾींदा। सुभाणे वीडियो में तव्हांजी इहा राय ऐं तव्हांजा कमेंट असां इंशाअल्लाह शामिलु कंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।